सिंध के तालीम खाते के वज़ीर सईद गनी चयो आहे त सेनेट इलेक्शन में पीटीआई हुकूमत के पंहिंजी पार्टी ताईं शिकस्त नज़र अची रही आहे, जंहिंजी घबराहट में सदाती ऑर्डिनेंस जारी कयो आहे। बदीन जे हिकु ॾींहं जे दौरे दौरान एमपीए हाजी ताज महमद मला जी राजगाह ते साफ़नि सां ॻाल्हाईंदे हुनजो वधीक चवणो त मुल्क में पेट्रोल, डीज़ल, अटे, खंड ऐं आम वापे शयुनि में घाटे तोड़ इज़ाफ़े ऐं अवामी दबाव खां पोइ पीटीआई जी क़यादत खे ख़ौफ़ आहे त सेनेट इलेक्शन दौरान उन्हनि जी पार्टी जा एमपीएस खेनि वोट न ॾींदा। ये खौफ है, बल्कि ये यकीन है कि अगर सेनेट के इलेक्शंस खुफिया रायशुमारी के जरिए हुए तो पीटीआई के लोग बहुत बड़ी तादाद में इनके कैंडिडेट्स को वोट नहीं देंगे। लिहाजा उस सूरत-ए-हाल से बचने के लिए ये घबराहट में मुख्तलिफ फैसले कर रहे हैं। कभी ये सुप्रीम कोर्ट को रेफरेंस भेजते हैं जिसका अभी तक कोई फैसला नहीं आया, कभी आइन की तरमीम के लिए असम्बली में कुछ बिल लेकर चले जाते हैं। हुन चयो त मलीर में अदालती हुकूमत हदखलनि ऐं नाजायज़ कब्ज़नि ख़िलाफ़ सिंध हुकूमत कार्रवाई कई, जंहिं दौरान 1200 एकड़ ज़मीन ख़ाली कराई वई। जेकॾहिं कंहिं बाअसर एमपीए या संदसि अज़ीज़ जो गैर कानूनी फार्म हाउस ड्राथो वियो आहे त पंजाब में अहिड़ियुनि कार्रवाइनि जी हिमायत कंदड़ वफ़ाक़ी हुकूमत खे सिंध जे बि अहिड़े क़दम जी हिमायत करणु घुरिजे। हिन मौक़े ते हाजी हनीफ़ ख़ासकेली, मंजूर अहमद ख़ासकेली, मोहम्मद सावण ख़ासकेली ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।